اللہ مومنن کے مخاطب تھی حلال طیب ۽ پاک روزی کھائण جو حکم ڏنو. छो त इबादत रियाज़त बंदगी ज़िक्र फिक्र मुराक़बो तहज्जुद ये सब शयूं सानवी आहिनि. ॿिए नंबर ते आहिनि. अव्वल शइ आहे हलाल खाधो, हलाल रोज़ी, हलाल रिज़्क़ कमाइण, हलाल हथ करण, हलाल कमाइण ऐं हलाल खाइण. उन खां पोइ आहे अल्लाह जी इबादत. कुलू मिन तय्यिबात वअमलू सालिहा. अव्वल पाकीज़ा खाधो खाओ, हलाल रोज़ी खाओ, वअमलू सालिहा, पोइ सालिह अमल कयो. सालिह अमलनि जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां अव्वल तव्हांजे पेट में लुक़्मो हलाल जो हुजे, खाधो हलाल जो हुजे. अगर लुक़्मो हराम जो आहे, पेट में हराम भरियल आहे, न उनजी निमाज़ क़बूल पवंदी, न उनजो रोज़ो क़बूल पवंदो, न उनजो हज क़बूल पवंदो, न उनजो उम्रो क़बूल पवंदो. सॼी ज़िंदगी इबादत कंदो रहे, का इबादत क़बूल न थींदी, न उनजी दुआ क़बूल थींदी जेसीं ताईं पेट में रिज़्क़ हलाल न हूंदो. ॻाल्हि सम्झी या न सम्झी? जी, हलाल कमाइण जा हज़ार रस्ता आहिनि ऐं हराम कमाई जा बि हज़ारे रस्ता आहिनि. तव्हां सभ खां भलो रस्तो आहे पंहिंजे हथ जी ओरियो करे कमाए उहा रोज़ी खाओ. हज़रत दाऊद अलैहिस्सलाम नबी बि हुयो ऐं बादशाह वक़्त जो हुयो, पर पंहिंजे हथ जी महिनत करे उन सां रोज़ी कमाए खाईंदा. उन खां पोइ तिजारत कयो, वापार कयो, नौकरी कयो, धंधो कयो, हलाल रोज़ी कमायो, ज़राअत कयो, पोखी राही कयो, आबादियूं कयो, हलाल कमाए पाण बि खाओ, पंहिंजे बच्चनि खे बि खारायो. ऐं हराम जा हज़ारे रस्ता आहिनि. जी, रिश्वत वठे हलाल आहे हराम आहे. भई नौकरी कयो त हुनजी पघार मिले थी, उहा पघार हलाल आहे, पर जेका इज़ाफ़ी रिश्वत वठो था, अर्राशी वल मुर्तशी वर्राइश बैनहुमा कुल्लुहुम फिन्नार. रिश्वत ॾियण वारो, रिश्वत वठण वारो ऐं रिश्वत जी दलाली करण वारो. सूबेदार पाण न वठंदो आहे, विचो वरी छाटता हुनजा हूंदा आहिनि. जी, जज वरी फ़ैसिला थो करे, पाण न वठंदो, पर हुनजे हेठों वकील उहे उनजे लाइ रिश्वत वठनि था, गॾु कनि था. वॾेरो पाण नथो वठे, पर उनजा कमदार कुड़मी उनजा दलाल मुक़रर थियल आहिनि, फ़ैसिलनि ते उहे वठनि था. यादि रखो, मदीने वारे साईं फरमायो त रिश्वत ॾियण वारो बि लानती आहे, रिश्वत वठण वारो बि लानती आहे, ऐं रिश्वत जे विच में दलाली करण वारे ते बि अल्लाह जी लानत वसंदी. मिलावट करे चओ हराम, धोखेबाज़ी करे जी, व्याज वठे, चोरी करे, गरीबनि जा माल खाए, यतीमनि जा माल खाए, मिस्कीननि जा माल फवाए, नाहक तरीक़े सां, बेजा तरीक़े सां, गैर हलाल तरीक़े सां
सां कमाए जो मदीने वाले साईं फरमायो और रजुल युतील सफर अशअस अखबर यमुद्दु यदैहि इला समा। हिकिड़ो माण्हू ॾिघे सफ़र में आहे, उन जा वार मेरड़ा गुंडीदार, धूड़ मिटी पइजी वई, कपड़ा मेरड़ा थी विया, ॾिघे सफ़र में मुसाफ़िर आहे। उन महिल हथ खणी चए थो यार अल्लाह खे सॾे थो, पर रब फरमाए थो इहो हथ ॾिघा करे आसमान सां मिलाए, पर इन जी दुआ क़बूल कोन थींदी। छाजे करे? छो त मत्अमुहु हरामुन व मशरबुहु हरामुन व मलबसुहु हरामुन। इन जो खाधो हराम जो आहे, इन जो पाणी पीए थो इहो हराम जो आहे, इन जा कपड़ा लटा लिबास हराम जो आहे। व ग़ुज़िय बिल हराम, हराम जी ग़िज़ा खाई वेठो आहे। अल्लाह फरमाए थो फअन्ना युस्तजाबु लिज़ालिक। इन जी दुआ कीअं त क़बूल पवंदी, कीअं इन जी इल्तिजा क़बूल पवंदी? दुआ तॾहिं क़बूल पवंदी जॾहिं पेट में हलाल। ॿुधो तव्हां ॻाल्हि सम्झो था जी? ऐं इमाम तबरानी मुअज्जम औसत में रिवायत आणे थो, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत कई, सरकार फरमाए त तलबुल हलाल वाजिबुन अला कुल्लि मुस्लिम। हलाल रोज़ी जी तलब करण, तलाश करण हर मुसलमान जे मथां फर्ज़। रोज़ी हलाल रोज़ी तलब करण छा आहे जी? नमाज़ पढ़ी पोइ मस्जिद में वेही न रहो, ज़मीन में टिड़ी पकड़ी वञो, वञी हलाल रोज़ी तलाश कयो। हलाल रोज़ी जे तलाश में निकिरण इबादत आहे। चओ हलाल रोज़ी जे तलाश में निकिरण, पंधु करण इबादत आहे, मज़दूरी करण इबादत आहे। कोडर हलाइण, बेलियो हलाइण ऐं दुकान ते ताराजी हलाइण। उथ वेह करे जो दुकानदार हिकिड़े नंढड़े सौदे जे लाइ रुपए 5 रुपए जे सौदे जे लाइ उथ वेह करे थो, इहो सभु उन जी इबादत में शामिल आहे। ऐं मदीने वारे साईं जन्नत जो हिकिड़ो सोलो रस्तो ॿुधायो, बेहिश्त जो आसान तरीन रस्तो। छा तव्हां बि जन्नत में वञणु चाहियो था? बेहिश्त जो इरादो आहे? सोलो रस्तो तलबुल हलाल। सरकार फरमायो त मन अकल तय्यबा व अमिल फी सुन्नतिन व अमिन अन्नास बवाहिकहु दखलल जन्नह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको माण्हू 3 कम करे जन्नती आहे। चओ घणा कम करे? 3 कम करे इहो जन्नती आहे। पहिरें नंबर ते हलाल खाए, रोज़ी रिज़्क पेट में हलाल जो विझे। ऐं ॿिए नंबर ते व अमिल फी सुन्नतिन, ज़िंदगी सुन्नत मुताबिक़ गुज़ारे। मदीने वारे साईं जे सुन्नत शरीयत ऐं तरीक़त मुताबिक़, सोने नबी जे ग़ुलामी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे। ॿियो शब्द सूरत सुवारी मुबारक हुजे, ही वॾी बि सुन्नत आहे। जो ही दाढ़ी मदीने वारे साईं जी, पटको मदीने वारे मीर जी सुन्नत आहे। जमात सां नमाज़ पढ़ण रसूल जी सुन्नत आहे। ॾंदण ॾियण मदीने वारे मीर जी, ॾंदण ॾियण, ॾंदण ॾेई नमाज़ पढ़ण, मिसवाक करण मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। सुन्नत ते अमल करे, पहिरियों हलाल खाए, ॿियो सुन्नत ते अमल करे। ऐं 6 नंबर ते सरकार फरमायो व अमिन अन्नास बवाहिकहु, माण्हुनि खे तकलीफ़ न पहुचाए।
مانو کے دکھ نہ پہنچائے، ایزا نہ پہنچائے، کن کے درد، کن کے تکلیف، کن کی حد تلفی، کیسا ناجائزی ناانصافی کرے، کیسا لڑے جھگڑے مار کٹ کرے، کن کے اذیت پہنچائے، یہ نہ کرے، بس حلال کھائے، سنت تے عمل کرے، مان کے نہ رکائے، دخل الجنہ۔ سبحان اللہ۔ گرنٹی مدینے والے سائیں دیا، رسول اکرم ہادی عالم رحمت عالم مدینے والو میر ان کی ضمانت ہو جائے، ٹرے کم کرن والے جو محمد میر ضامنہ ہی مانو جنت میں بھی۔ قالوا یا رسول اللہ ان هذا فی امتک اليوم کثیر، قال وسيكون فی قرون بعدی۔ اسان جو ہے رسول اللہ اوہاں دی امت میں اہڑا مانو کھوڑ ہیں، تواں اصحابی تواں امتی کھوڑ ہیں جے حلال کھائیں تھا، سنت عمل کن تھا، مانو کے تکلیف نہ تھا ڈن، اہڑا کھوڑ مانو مدینے والے سائیں فرماتے ہیر محمد جو زمانو ہے، مجھے صحبت جو رنگ اثر ہے، ہیر کھوڑ مانو، پر اہڑو دور ایندو جنہیں قیامت جو قرب تھیندو، قیامت ویجھی تھیندی، اہڑا مانو ڈاڈھا مشکل ملنا، اہڑا مانو کوئی نل بندہ جیکی حلال کھائیں، جیکی سنت تے عمل کن، محمد دے اتباع تابعداری والے رستے تے ہلن، اہڑا مانو تمام قلیل ہوندا، نظر نہیں دا۔ اج دور صحابہ ہے، ہن میں گھنا مانو تمہاں کے سنت عمل والا نظر تا اچن، پر اہڑو دور مجھے امت تے ایندو، الصابر علی دینہ کالقابض علی الجمر، سنت تے عمل کرن ایڈو مشکل تھی ویندو جی پرندڑ ٹانڈا جھگڑ کیا، پرندڑ ٹانڈا ہتھ میں ٹانڈا جھلڑ ڈکھیا ہوندا ہے، مشکل ہوندا ہے، اہڑو دور ایندو جو مجھے سنت تے عمل کرن ایئں ڈکھیو لڳندو جی ٹانڈا ہتھ میں جھلڑ ڈکھیا ہوندا۔ عزیزان گرامی، یہ وہ دور اچھی ویو ہے، کوشش کرو تمہاں حلال کھائیندو، کوشش کرو تمہاں زندگی مصطفیٰ کی تابعداری اتباع میں، شریعت اور سنت کی تابعداری میں زندگی گزاری کرو۔ آئے کو عرض کرنے والا عمل بدو نہیں آلتے، ایٹھی گال کن کے دکھ نہ پہنچائے، کن کے تکلیف نہ جو، تمہاں جے ہتھ ساں، تمہاں جے زبان ساں کن کے دکھ نہ پہنچائے۔ حلال کھاؤ حلال پایو، خدا جی رحمت حلال میں، حرام کھا خود بچو بچایو، وڈی نحوست حرام میں، حلال کھا دو
قسم فوصل به رحمه او تصدق به او انفقه في سبيل الله جمع ذلك كله جميعا فقذف به في جهنم. مدینے والے سائیں فرماتے ہیں کہ مانو جن حرام کمائے تو حرام کمائے تو رشوت چوری زوری شراب نوشی بے حیائی حرام کمائی وہ سائیں فرماتے ہیں انہیں حرام کمائی میں اور خیرات بدو کرے حرام کمائی میں جہاں بڑے حجت ہے سبھی بلی ستر کوا کھائی میں حجت ہے حرام کمائی میں عمرے لے لو حرام کمائی میں جہاں خیر کرے خیرات کرے صدقوں لے فطروں لے حرام کمائی میں جہاں صلہ رحمی کرے حرام کمائی میں جہاں مائٹن مٹن تے خرچ کرے پر کمائی حرام دیا اللہ خیرات کہیں نا یا خیرات یہ مانو انہوں سبنی کے رب گڈ کرے جہنم میں پوچھا یا خیرات یا زکات یا قضا یا فطرو یہ نیکی کا کم دے کہ حرام کمائی ماں کہیں یہ حج یہ خیرات انہوں سبنی کے گڈ کرے ان مانو کے خیرات کے گڈ کرے رب جہنم کی باہ میں اچھا جو صلی اللہ توڑے جو
साल जुआ खेलियो उन्हें 10,000 कमाई चवंदो मूंखे नफ़ो मिली वियो वरी 20,000 जी जुआ खेलंदो त वरी लख जो नुक़सान थी वेंदो थोरो नफ़ो नज़र ईंदो आहे पर नतीजो वरी नुक़सान ईंदो आहे कुरान फरमाए थो फीहिमा इस्मुन कबीर इन्हनि ॿिन्ही में शराब में ऐं जुआ में वॾो नुक़सान आहे व इस्मुहुमा अकबर मिन नफ़इहिमा शराब ऐं जुआ में अगर तव्हांखे नफ़ो थो नज़र अचे इहो नफ़ो थोरो आहे नुक़सान वॾो आहे गुनाह वॾो आहे बेफ़रमानी वॾी आहे जेके क़ुर खे मञो था जेके मदीने वारे मीर खे मञो था उहे अहद कयो त न शराब पीबो न जुआ खेलबो जी जेसीं ताईं पैगाम पहुचे थो मूंसां जो वाइदो कयो ॿी जाइ ते रब क़ुर में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमलि शैतान ए ईमान वारो शराब जुआ ऐं पूजा जे लाइ खड़ा कयल बुत ऐं ठारा जन सां क़िस्मत मालूम कबी आहे इहे पुछड़ा बि आहिनि ऐं इहे शैतानी कम आहिनि जो शराब शैतानी कम आहे चओ शराब जुआ शैतानी कम आहे जेके अल्लाह फरमाए थो शैतानी कम उन में का फ़ाइदो थींदो छा जी ऐं इहा जुआ हिकिड़ो त बुरो अमल आहे ऐं बुरी आदत आहे बुरी इल्लत आहे जेको जुआ खेलंदो आहे न उन में इहा चूस पइजी वेंदी आहे उन जुआ जी आदत पइजी वेंदी आहे थोरो नफ़ो मिलियो न उनजी दिलि वॾी थी वेंदी चवंदो बसि हाणे अञा वॾो धको कयां पर नतीजो इहो निकिरंदो जो व्याजी तबाह थी वेंदो बर्बाद थी वेंदो यादि रखो जुआ खेॾण वारे जे दिलि मां ईमान निकिरी वेंदो आहे दिलि मां हया निकिरी वेंदो आहे जुआ खेॾण वारे जे अंदर मां ईमान मोकिलाए वेंदो आहे ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वेंदो आहे उनजे दिलि मज़ा हया तरस बाझ निकिरी वेंदी आहे हिकिड़ी जाइ ते मूं वाक़ियो ॿुधो त जुआ खेॾंदे ज़ाल शर्त ते रखियो ज़ाल हाणे ॿिनि मां हिकिड़ो ज़रूरु हाराईंदो हिकिड़ो माण्हू पंहिंजी ज़ाल हाराए वेठो उहा पंहिंजो नंढ पंहिंजी ज़ाल जुआ में हाराए घर में कान्हे मोटी ज़ाल पंहिंजो नंढ आहे पंहिंजी नंढ आहे इंसान जे लाइ उहे जेके इंसान जेके नंढनि था मिसाल थिया पंहिंजी ज़ाल उनखे जुआ में हाराए अचे इन खां वधीक ॿी बेशर्मी बेहयाई कहिड़ी थी सघे जी अॻे या ताश जे पतनि ते खेॾंदा हाणे त साईं ऑनलाइन ये मोबाइल हथनि में न हर कंहिंजे इन ते ऑनलाइन जुआ जा सभई क़िस्म पैदा थी विया सभई चङा भला माण्हू बि जुआ वेठा खेॾनि फोन ते ऑनलाइन यादि रखो त जेका जुआ आहे न इहा इंसान जे अंदर में लालच जी बाहि भड़काईंदी आहे जुआ माण्हुनि खे अकुल खां अंधो करे छॾींदी आहे अकुल मोकिलाए वेंदो हाणे ज़ाल जेको पंहिंजी लॻ ॾेई अचे जुआ में इन खां वधीक ॿियो अकुल जो अंधो ॿियो केरु
سمجھو تھا مجھا دوستو جوا محنت دے بجائے کوریو کرے محنت کرے حلال کمائے نا وہ چلو تھتی چاؤں میں ویہی کمائے ان کے مانن کے سست کاہل جاہل نکمو جوا بنائی چلی دی جوا حلال دے بجائے حرام جو پوجاری بنائی چلی دی جوا کھیلنے والے کے دل میں اللہ دے متا ایمان توکل موکل آئی دی جے کو جوا کھیلندو ان کے دل میں قناعت شکر ذکر عبادت بندگی نماز روزو قرآن کی تلاوت چش نہیں نسبت رات بھی ان کے دماغ میں کیڑو تو پھر دو کیڑو ان کے دماغ سمجھو تھا نا تاکہ کیڑو میں جو فروٹ میں لگندو ہے وہ اندر پہ چرندو ہے جواری مانو کے دماغ میں بھی جوا جو کیڑو پھرندو ہے جیسی کھیلندو نہ تیسی ان کے سکھ نہیں دی یاد رکھو جوا مانو کے وہمی بنائے چلی دیا وہمی سمجھو تھا نا سم دو تب خواب میں ہاتھ پہ پھیرائیں گے جو اتے اراد میں تو جوا نہیں کرے جوا مجھے رزق ماں برکت کھڑائے چلی دیا اگر جوا میں کمائے بچے گھر میں جوا کا پیسہ کھڑی اچے نا گھر کے بچر واتا ہے ہکڑے در ماں جوا جا پیسہ آئیندہ بے درم جا خیر برکت امن موکلائے بھی تو جواری جا بچہ بے فرمان تھی ویندہ جواری جی سال بے فرمان تھی ویندی جواری پنج سماج میں ذلیل خوار بڑی ویندو انہی عزت نفس ختم تھی ویندی جوا مان کے قرضن کے زنجیر میں قید کرے چلی دیا جوا مانو جی معیشت جو نظام درہم برن کرے چلی دیا جوا جی آمدنی مان کے ذلت خواری میں مبتلا کرے چلی دیا جوا کھیلنے والوں انہیں جے رزق مجا انہیں جے روزی مجا خیر برکت نکلی دی ہمیشہ ذلیل خوار ہوں وہ اج مسا سچی دل سے وعدو کयो ماں پنجے ٻڌڻ والے ہر مسلمان کا وعدو وٺندس خصوصاً جيڪي کرمي فقير آهن مسا نسبت رکھن ماں سڀني کا وعدو وٺندس توهان ماں کو به جوا نه کيڏندو ڪئي هٿ مٿي کڻي اعلان صلی اللہ علیہ
या वञी व्याज वठे, या वञी जुआ खेले, या वञी चोरी करे, या वञी रिश्वत, यानी हराम कमाई के बजाय साईं फरमाईंदा रस्सी खणी जंग में वञे, जबल ते वञे, काठियूं करे, हड़ मथे ते रखे, कुल्हनि ते हड़ खणी अचे बाज़ार में काठियूं विकणी, उन मां अटो वठी पंहिंजे बचनि खे हलाल खाराए। उन हराम कमाई खां, हराम पैसनि खां, उन हराम जुआ ऐं रिश्वत खां उहे काठियूं करे बाज़ार में खपाए, उन मां हलाल दाणा वठी पंहिंजे बचनि खे खाराए। इहा ॻाल्हि बनी आहे। कुर्बान या रसूल अल्लाह, तव्हांजे तालीम तां सदके छा महबूब जो रस्तो आहे, छा मुंहिंजे सोणे नबी सेखारियो आहे त तव्हां हराम खाइण जे बजाय, सुवाल करण जे बजाय कंहिंखां मुहताज बणिजी,